सिंध जे तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन ते वाक़िए गोरख रेस्टोरेंट, फैमिली हट्स, दुकान ऐं होटलनि जा समूरा ठीका रद्द। गोरख हिल अथॉरिटी पारां गोरख रेस्टोरेंट खे पाण हलाइण जो फ़ैसिलो। डीजी गोरख हिल स्टेशन मंज़ूर अहमद कनासरे मूजिबि फैमिली हट्स जी हाणे ऑनलाइन बुकिंग कई वेंदी। गोरख हिल अथॉरिटी जे चेयरमैन रफ़ीक अहमद जमाली पिणु ठीका रद्द थियण जी तस्दीक़ करे छॾी। सिंध जे तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन ते वाक़िए गोरख रेस्टोरेंट ऐं फैमिली हट्स जा ताज़ो थियल ठीका रद्द थियण बैदि गोरख हिल अथॉरिटी पारां गोरख रेस्टोरेंट खे पाण हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सिलसिले में डीजी गोरख हिल स्टेशन मंज़ूर अहमद कनासरो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस सबबि तफ़रीही मार्गनि ते पाबंदी हुअण करे ठेकेदारनि नुक़सान जो जवाज़ ॼाणाए ठीका छॾे ॾिना आहिनि, जंहिंखां पोइ गोरख हिल अथॉरिटी पारां गोरख रेस्टोरेंट खे पाण हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। डीजी गोरख हिल स्टेशन मंज़ूर अहमद कनासरे मूजिबि गोरख हिल ते मौजूद फैमिली हट्स जी बुकिंग हाणे ऑनलाइन कई वेंदी ऐं गोरख ते ईंदड़ सयाहनि खे घटि खां घटि अघ ते वधि खां वधि सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। ॿिए पासे गोरख हिल अथॉरिटी जे चेयरमैन रफ़ीक अहमद जमाली काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि ठीका रद्द नाहिनि कया, पर ठेकेदारनि पंहिंजे मर्ज़ी सां नुक़सान जो जवाज़ ॼाणाए ठीका छॾे ॾिना आहिनि, जंहिंखां पोइ बोर्ड जे इजलास में गोरख अथॉरिटी पारां रेस्टोरेंट खे पाण हलाइण ऐं फैमिली हट्स जी ऑनलाइन बुकिंग जो गॾियल फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन चयो त डीजी मंज़ूर अहमद कनासरो तजुर्बेकार ऐं ईमानदार ऑफिसर आहे। साणस इख़्तिलाफ़ वारनि ख़बरुनि में का बि सचाई न आहे। कुझु माण्हू बेबुनियाद ख़बरूं हलाए ब्लैकमेल करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जिन खे सदाईं वांगुरु नाकामी नसीब थींदी। हुन चयो त गोरख अथॉरिटी पारां ठीका रद्द थियण बैदि गोरख रेस्टोरेंट ते मौजूद मुलाज़िमनि समेत गोरख ते मौजूद कंहिं बि मुलाज़िम खे नौकरी तां फारिग नाहे कयो वियो, जॾहिं त वधीक मुलाज़िमनि जी ज़रूरत पवण ते पिणु मक़ामी माण्हुनि खे ई तरजीह ॾिनी वेंदी। यादि रहे त गोरख हिल स्टेशन ते वाक़िए गोरख रेस्टोरेंट ऐं फैमिली हट्स समेत गोरख ॾांहुं वेंदड़ रस्ते ते पंजटीह स्टॉप वटि दुकान ऐं होटल जा ठीका गुज़िरियल साल जे आख़िर में वाक़अनि ज़रिए 5 सालनि लाइ मुख़्तलिफ़ ठेकेदारनि खे अलाट कया विया हुआ, जेके फ़क़ति 6 महीननि खां पोइ ठेकेदारनि नुक़सान जो जवाज़ ॼाणाए समूरा ठीका छॾे ॾिना आहिनि ऐं ठीका रद्द थियण बैदि गोरख हिल अथॉरिटी पारां ॿीहर ठीका ॾियण बदिरां गोरख रेस्टोरेंट, फैमिली हट्स समेत 35 स्टॉप वटि दुकान ऐं होटल खे पाण हलाइण जो फ़ैसिलो कयो छॾियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।